अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, मुहर्रम शरीफ जो महीनों सैयद शुहदा सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु व अर्दाह जे बेमिसाल ऐं लाज़वाल कुर्बानी जी याद ॾियारींदो आहे। जंहिं सोहणे इमाम हुसैन हक़ जी सरबुलंदी जे लाइ इस्लाम जे कलमे जी बुलंदी जे लाइ पंहिंजे नाने जे दीन जी सरबुलंदी जे लाइ पंहिंजो वतन छॾियो, पंहिंजा बच्चा कुर्बान कया, पंहिंजी जान अल्लाह जी राह में फिदा करे छॾी। इमाम हुसैन संदन नालो अज़मत जो मीनार आहे। हुसैन एक फिक्र जो नालो आहे। हुसैन एक फलसफे जो नालो आहे। हुसैन अज़मत, रिफ़त, बुलंदी ऐं हक़ जी अलामत आहे। इमाम हुसैन सच जी सुञाण आहे। इमाम हुसैन जंहिं पंहिंजे अज़्म ऐं हौसले सां, हिम्मत ऐं सब्र सां बातिल सां मुहादो अटकायो ऐं पंहिंजे उन अज़्म ते एतिरो पुख्तो ऐं साबित रहियो जो पंहिंजी हर शइ कुर्बान करे छॾी पर पंहिंजे मक़सद खां न हटियो। अज़ीज़ान गिरामी, बातिल ऐं हक़ जो मुक़ाबलो हमेशह का जारी आहे ऐं जारी रहणो आहे। उन हक़ वारनि जी लिस्ट में जन बि कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि में मुंहिंजे सुहिणे हुसैन जो नालो सरे फ़हरिस्त नज़र ईंदो। जंहिं
इमाम हुसैन जी इज्जत, अजमत, रिफत, बुलंदी, शान, मान, मकाम, मर्तबो मदीने वारे साईं खुद ज़बान नबूवत सा फरमायो। छा फरमायो त अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार। हबीब पाक साहिब लकब लोलाक फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन मूमा है ऐं मां हुसैन मझा आहियां। अहब्बल्लाह मन अहब्ब हुसैना। अल्लाह उन सां मोहब्बत रखंदो आहे जेको हुसैन सां मोहब्बत रखंदो आहे। हुसैन सिबतुम मिनल असबात। हुसैन पाकीज़ह औलाद मझा मुंहिंजो पाक बच्चो आहे। मन सर्रहु अन यंजुर इला अहलिल जन्नह। जेको माण्हू चाहे थो त दुनिया में हीअं धरती ते के जन्नती जवान खे हलंदो घुमंदो ॾिसां त मुंहिंजे बच्चे हुसैन खे ॾिसे। हुसैन खे ॾिसो, इहो अहले जन्नत आहे। जन्नती आहे जेको तव्हांजे निगाहुनि जे साम्हूं नज़र थो अचे। हज़रत सैयदना इमाम हुसैन जो शान ऐं मना मकाम मदीने वारे साईं खुद दुनिया वारनि खे ॿुधायो। ऐं जेका कुर्बानी इमाम हुसैन ॾिनी, इन कुर्बानी जो तज़किरो बि मदीने वारे साईं इमाम हुसैन जे नंढपण में ई ॿुधाए छॾियो। ईअं न हुयो इमाम हुसैन वियो ओचितो इहो वाक़ियो थी वियो, या आनन फानन इहो सानियो पेश अची वियो। न, इमाम हुसैन अञा पंधड़नि में ॿार हुयो त इमाम हुसैन जे शहादत जा तज़किरा मदीने में आम। इमाम हुसैन अञा मदीने जे गलियुनि में खेॾंदो हुयो, अञा बाबे जी गोद में खेॾंदो हुयो, अमड़ जी झोली में रांदियूं खेॾंदो हुयो, नाने मोहम्मद करीम जे कुल्हनि जी सवारी कंदो हुयो। अहले मदीना के महबूब ॿुधाए छॾियो हो। ऐं हबीबन करीमन उहो टाइम, उहो वक़्तु, उहा जाइ, उहा धरती, उहा मिट्टी, उहा सरज़मीन बि आगाह करे छॾी हुई त अर्दे करबला जे अंदर मुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद। जेकॾहिं तव्हांखे ख़बर पवे त हिन रस्ते में तव्हांजो दुश्मन बीठो आहे, अॻियो मौत आहे, वेंदो दुश्मन तव्हांजे मथां हमलो कंदो, सच ॿुधायो त उन रस्ते ते वेंदो, पाण बचाईंदो, सिर सभु कंहिंखे प्यारो आहे। इमाम हुसैन खे ख़बर हुई त मैदान करबला में छा थियण वारो आहे, पर मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन जो अज़मत ॾिसो, हिम्मत त ॾिसो, हौसलो त ॾिसो, पामर्दी त ॾिसो, इस्तक़लाल त ॾिसो, उनजी बहादुरी त ॾिसो, उनजी शेर दिलेरी त ॾिसो। इमाम हुसैन सब कुछ ॼाणण जे बावजूद भी मैदान कारज़ार ॾे निकिरी पियो। छाजे लाइ? कहिड़े मक़सद जे लाइ? कहिड़ो गर्ज़ हुयो? जॾहिं मदीने वारे साईं खुद फरमायो त अहिड़ो दौर ईंदो जो बनु उमिया जा छोकरा, नो उमिर छोकरा जॾहिं हुकूमत जा वाली थींदा त मुंहिंजे दीन में बिगाड़ पैदा थींदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु दुआ घुरंदो हो त ए मुंहिंजा अल्लाह,
60 हिजरी जे फितनन खां ऐं नौजवान छोकरन जी हुकूमत खां मां तुझी पनाह तो घुरा मौला, इन्हनि फितनन खां मूंखे बचाए। माण्हुनि पुछो अबू हुरैरा छाजे करे ये दुआऊं घुरियूं तूं 60 हिजरी में छा थियणो आ? चई त मुंहिंजे सुहिणे हबीब अॻु ॿुधायो आ त बनु उम्मन जा वात ॻाढ़ा नौजवान नीगरा वञी ताज ऐं तख्त जा मालिक थींदा, मुंहिंजे दीन में बिगाड़ पैदा कंदा। ऐं उहो 60 जो सन हुयो जॾहिं यजीद लईन, यजीद पलीत तख्ते हुकूमत जो वारिस बणियो। ऐं उन यजीद मुहम्मदी दीन में इंतशार, इफ्तराक ऐं महबूब करीम जे ॾसियल राह ऐं इस्लाम वारे रस्ते में बिगाड़ पैदा कयो। मुस्तफ़ा जो कौल सचो साबित थियो। सैयदना इमाम हुसैन उन बातिल सां मुहाडो अटकाइण जे लाइ निकितो, पंहिंजे नाने जे दीन खे बचाइण जे लाइ निकितो। ज़ालिम सां, सरकश सां, बाग़ी सां लड़ण जे लाइ निकितो। ऐं इमाम हुसैन इन रस्ते में पंहिंजे नाने जे दीन जे बचाइण में एतिरो त पंहिंजे अज़्म ऐं हौसले में अटल हुयो जो का बि रुकावट उन जो रस्तो रोके न सघी। का रुकावट उन जो रस्तो न रोके सघी। अॼु फितने बाज़ माण्हू, बद अकीदा माण्हू, बद नज़र माण्हू, बद ज़हन माण्हू चवनि था त सैयदना इमाम हुसैन हुकूमत वक्त जो बाग़ी हुयो, खुरूज कयो हुयई, हुकूमत वक्त के खिलाफ बगावत कई हुयई, बाग़ी हुयो। नादान तोखे ख़बर बि नाहे त बाग़ी चइबो छा के, तोखे इहा बि कल नाहे त बाग़ी जी शरई डेफिनेशन छा आहे, इन बाग़ी जे लफ़्ज़ इन इस्तिलाह जो तर्जुमो छा आहे, बाग़ी चइबो कंहिंखे आहे। इमाम हुसैन ते बगावत जो इल्जाम हणण वारा पहिरीं तूं शरीयत खे पढ़, तरीक़त खे पढ़, पोइ मुंहिंजे इमाम हुसैन जे किरदार खे निहार। पुट उहे जेके यजीद जा बालका आहिनि न अॼोके दौर वारा, उहे कोन सम्झंदा, मां तव्हांखे सम्झायां थो। हुननि जे दिमाग़ में यजीद जी मोहब्बत जो भूसो भरियल आहे, उहे न सम्झंदा। तव्हां सम्झो पंहिंजे अक़ीदनि जी हिफ़ाज़त कयो। तव्हां सम्झो अॼु टीवीअ ते वेही, टीवीअ ते जेके दुनिया ॾिसे थी, लाइव चैनलनि ते वेही इमाम हुसैन के नाशाइस्ता लफ़्ज़नि सां यादि थो कयो वञे, बाक़ी लुटेरो सॼो थो वञे। ऐं इमाम हुसैन जे सफ़र खे खुरूज, हुकूमत वक्त जे खिलाफ बगावत जो खुरूज सॼो थो वञे। ऐं ईअं बि के मुल्ला चयो आहे, जहिड़ो ॿाहिरि जो कारो आहे तहिड़ो अंदर जो कारो आहे। उन ईअं चयो आहे इहा तख़्त जी लड़ाई हुई, ॿिनि शहज़ादनि जे विच में कुर्सी जी लड़ाई हुई। यजीद अमीर माविया जो पुट हुयो, बादशाह जो पुट हुयो। हुसैन अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जो पुट हुयो। अली पंहिंजे दौर में खलीफ़े वक्त हुयो, शहजादो हो इमाम हुसैन, ही भी शहजादो, हू भी शहजादो। ॿिन्ही शहजादनि जे विच में इहा कुर्सी जी लड़ाई हुई। ज़ालिमो, तव्हांखे इहे लफ़्ज़ चवंदे शर्म न आयो जो मोहम्मद मुस्तफ़ा जे कुल्हनि जे सुवार खे तव्हां कुर्सी ऐं तख़्त जो तालिब सॼो था। इमाम हुसैन ताज ऐं तख़्त जो तालिब न हुयो, हुकूमत जो तालिब न हुयो। इमाम हुसैन पंहिंजे नाने जे दीन जो रखवाल हुयो। इमाम हुसैन के दुनिया जे तलब में न निकितो हुयो, दुनिया त इमाम हुसैन जे कदमनि में हुई। हाँ तो कौन ॿुधी आहे?
रिवायत इमाम हसन जी अब केर आहे हिनखे छा कहिड़ो सुठो मुंहिंजो आहे हिनजो तव्हांजी कचहरी हींअर यादि आई आहे कहिड़ी ॻाल्हि पे कई हज़रत सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु घर में 3 ॾींहं फाको थी वियो तवण न थी चूल्हो गरम न थियो साईं जी बानड़ी हुई फिदा नालो घर वई चांदी जो टुकड़ो रखियल हुस वो खणी अचे पेश कई साईं 3 ॾींहंनि खां अहल बैत बुखार आहिनि मुंहिंजी दिलि न सही सघी ही चांदी मुंहिंजी कमाई सॼी ज़िंदगी जी इहा आहे ख़िदमत में आंदी त हिनखे खपाए अटो वठो चांवर वठो पंहिंजे बचड़नि जे लाइ 3 ॾींहंनि जो फाको आहे साईं फरमायो त फिदा हेतिरो वक़्तु असांजे घराणे में रही ही पर अञा राज़ न समझी सघी फिदा छा तो समझो आ त मुहम्मद जा बच्चा मजबूरी जे करे भुख काटनि न फिदा असां पंहिंजे नाने जी सुन्नत था अदा कयूं रही ॻाल्हि तुंहिंजे चांदी ऐं तुंहिंजे पैसनि ॾियण जी ईअं चई हीअं लत जो हयूं त घर जी धरती सॼी सोन बणिजी न चई सुभान अल्लाह हाँ घर जी ज़मीन सोन जी बणी वई फरमायूं त फिदा छा तूं समझी थी त असां मजबूर आहियूं छा तूं ॼाणी थी त असां मजबूर आहियूं जी इब्राहिम खलील जो बच्चो इस्माइल ज़बीहुल्लाह नंढड़ो बच्चो आ ज़मीन मक्के जी पथरेली ज़मीन ते हीअं सुतो पियो आ हीअं खुड़ियूं हयईं त जिते खुड़ियूं लॻियूं उन मजा पाणीअ जो मिठो चिश्मो वही पियो हाजरा साइण पई पाणी ॻोल्हे मोटी अचे जो ॾिसे त इस्माइल ज़बीहुल्लाह जे पेरनि मजा पाणी बुंभ ॾेयूं वहे थो मिटड़ी खणी उनखे ॻंढो ॾेई चई त या मां ज़म ज़म वो पाणी पीअ ज़म ज़म त नालो ई ज़म पइजी वियो 5000 साल गुज़री विया आहिनि इस्माइल जे कदमनि वारो पाणी अॼु ताईं खुटो न आहे करोड़े माण्हू पीअनि था रोज़ानो हज जे सीज़न में 30 लख माण्हू रोज़ ज़मज़म पेट भरे पीअनि था सॼो ॾींहुं सॼी राति पीअनि था पर इस्माइल जे कदमनि वारो पाणी अॼु ताईं खुटो न आहे ओ इब्राहिम खलील जो बच्चो आ हे मोहम्मद मुस्तफा जो बच्चो हे मदीने वारे साईं जो बच्चो आ जेडी मतलब मैदान करबला ते आयो हो न पाण जेडी मतलब नफ्से नफ्सी जंग जे ला निकतो हुयो तो ओडी मल इमाम हुसैन मथे ते मुझे महबूब मोहम्मद करीम वारी पग बधी हुई हुजूर जी पग ये पगदार हुयो मोहम्मद मुस्तफा जेकॾहिं लत हणे हाँ त फुरात जड़ियों 20 नदियों वहाए छॾे हाँ जे रुगे ही आंगुर जो इशारो करे हाँ तो हर यजीदी जो सिर कलम करे छॾे हाँ जेकॾहिं दुआ जे लाइ ही हथ खणे हाँ तो अल्लाह तबारक व ताला उन जा हथ न मोटाए हाँ जेकॾहिं अल्लाह जे हुजूर में हथ खणी चवे हाँ तो आसमाननि जा पानी ककर वसण शुरू थी वञनि हाँ जेकॾहिं यजीदियुनि खे तबाहो बर्बाद करण चाहे हाँ तो इमाम हुसैन जे बाबे अलीअ जो मुरीद जिन बूढ़ी मल आयो हो जेको जिन्ननि जो सरदार हुयो जिन्ननि जो सरदार हुयो अर्ज कई तो मुंहिंजा महबूब हुसैन
मूंखे मोकल ॾे, बस हिकिड़े मिंट जी ॻाल्हि आहे। मां पूरो लश्कर जिन्ननि जो वठी आयो आहियां। हिकु मिंट में हिन सारे यजीदी लश्कर खे तबाहो बर्बाद करे छॾींदुसि। इमाम हुसैन फरमाए तूं जिन्न आई, असां इंसान आहियूं। तव्हां जिन्न असां इंसाननि खे ॾिसो था, पर असां इंसान तव्हां जिन्ननि खे नथा ॾिसूं। तव्हां जेकॾहिं यज़ीदियुनि ते हमलो कंदव, तव्हां उन्हनि खे मारींदो, पर हू त तव्हांखे न ॾिसंदा न। मुक़ाबिलो त न थियो, इंसाफ़ त न थींदो न। मां हुसैन इंसाफ़ वारो आहियां, ना इंसाफ़ी वारो न आहियां। जिन्ननि जे बादशाह अर्ज़ कयो त मां उहो जिन्न आहियां जंहिंखे तुंहिंजे बाबे अली कलमो पढ़ाए मुस्लमान कयो हुयो। मूंखे इजाज़त ॾियो। पाण जॾहिं फरमायूं त इंसाफ़ न थींदो, त उन जिन्ननि जे बादशाह दलील ॾिनो त साईं अगर तव्हां मूंखे इजाज़त नथा ॾियो, मैदान बदर में हबीबन दुआ घुरी हुई त मलाइक लही आया हुया। 4000 मलाइक लथा हुया हुजूर जन जी मदद में। पोइ मक्के वारनि मुशरिकनि उन मलाइकनि खे त कोन पिया ॾिठो, मलाइकनि जंग कई या न कई? मलाइकनि हुजूर जे तरफ़ां जंग कई, काफर शिकिस्त खाई विया ऐं मदीने वारे साईं जे गुलामनि खे सोभ मिली वई। जेकॾहिं बदर में, जेकॾहिं हुनैन में मलाइक मदद जे लाइ लही अची सघनि था, त असीं बि तव्हांजा बाना आहियूं, दर जा नौकर आहियूं। मोकल ॾियो त यज़ीदी लश्कर खे तहस नहस करे छॾियूं। पाण फरमायूं त उहे जेकी बदर में या हुनैन में फरिश्ता लथा हुया, इहो हुक्म अल्लाह जो हुयो। अॼु मां रब जे रज़ा जे ख़ातिर सब्र जो मुज़ाहिरो कंदुसि। ऐं अॼु मूंखे दुनिया में हिकिड़ो मिसाल छॾणो आहे। अॼु मजबूर, मकहूर, माज़ूर, गरीब, मिस्कीन, ॾुतड़ियल, ज़ईफ़ क़ौमुनि, तबक़नि, माण्हुनि जो हामी बणिजी हुसैन उथियो आहे। अॼु जिन्ननि जी मदद न वठबी, अॼु मुक़ाबिले मैदान में खुद पाण मल्हाए ॾेखारो। मुंहिंजा दोस्तो, उन टाइम ते बि उमर बिन साद जेको कमांडिंग पियो करे यज़ीदी लश्कर जी, उन चयो ए हुसैन, जेकॾहिं तूं यज़ीद जी बेअत करी त मदीने जी गवर्नरी बि मिलंदई। तोखे जेकी कुछ चवंदे माल दौलत मनसब हर शइ मिलंदी, पर सोने हुसैन फरमायो त मूंखे न गवर्नरी खपे, न माल खपे, न दौलत खपे, मूंखे पंहिंजे नाने जो दीन खपे। जेको मुंहिंजे नाने जे दीन खे मिटाइण जे लाइ उथियो आहे, उनखे मां मिटाए रहंदुसि। जे मुंहिंजे नाने जे दीन सां मुक़ाबिलो कयो आहे, उन सां मां हुसैन मुक़ाबिलो कंदुसि। यज़ीदी चवण लॻा त छा तव्हां 72 माण्हू हेॾे 22,000 लश्कर सां मुक़ाबिलो कंदा? फरमाई हा, मुक़ाबिलो कंदासीं, मुक़ाबिलो कंदासीं। मैदान छॾे हटणो नाहे, पोइ ते हटण ऐं बातिल सां सुलह करण, बातिल जे अॻियां झुकी पवण, हैदर जे बच्चे ॼातो ई नाहे, सुञातो ई नाहे। जंहिंजे रगुन में हैदर करार जो खून आहे, जंहिंजे जिस्म में खातून अतहर फातिमत ज़हरा जी थन। कॾहिं बि बातिल जे अॻियां हुसैन झुकंदो न, बातिल सां मुसालिहत कोन कंदो, सुलह न कंदो, कंप्रोमाइज़ न थींदी। मुक़ाबिलो कबो, पोइ जे सिर वियो तॾहिं बि सोभ असांजी आहे। प्यारा दोस्तो, जेकी चवनि था इमाम हुसैन हुकूमत वक़्त सां बाग़ी हुयो, ॿुधो, बग़ावत जे लाइ शर्त आहे त मुसल्लह जथो हुजे,
हथियारबंद माण्हुनि जी जमीयत गॾु करे हुकूमत सां लड़ाई करे, हुकूमत वक़्त सां लड़ाई करे ऐं उन सां माण्हू गॾु हुजनि जेकी लड़ाई जे लाइ फौज गॾु करे। मूंखे ॿुधाए त इमाम हुसैन जेकॾहिं बग़ावत करे हा त पोइ त मदीनो बहितरीन जाइ हुई जेको नाने साईं जी मसनत हुई। मदीने शरीफ के छो छॾियईं? मदीने में रहे हा, ऐलान करे हा तो मुझे नाने मोहम्मद करीम जा गुलाम अचो, अज मूंसां गॾिजो, हथियार खणी अचो। तॾहिं ख़बर हुसैन जे सद ते आशिक गॾु थियनि हा या न थियनि हा? अॼु असां 15वीं सदी में हाणे पैदा थिया आहियूं। मां अॼु हिन वली कामिल जे पिड़ में, सोणे महबूब इलाही जे पिड़ में तव्हां खां तव्हांजी दिलि जी ॻाल्हि थो पुछां। सच ॿुधाइजो, मूंखे ख़ुशि करण जे लाइ न, पर दिली ॻाल्हि ॿुधाइजो। जे मदीने वारो साईं अॼु बि सॾु करे हुज़ूर जी ज़ात जे नाले ते सॾु मिले त कहिड़ो सिर ॾींदो? जेकॾहिं हुसैन जो सॾु मिले त कहिड़ो तव्हां में सिर ॾींदो? ॾींदो? सिर ॾींदो? सची था चओ? दिल सां था चओ? हाँ? मदनीअ तां सिर केर न ॾींदो, मदनीअ तां सिर केर न ॾींदो। सहंदो सहंदो सूर हज़ार ओ यार, सहंदो सूर हज़ार ओ यार, मदनीअ तां सिर केर न ॾींदो। ओ सिर जी सैन बिलावल हणंदो, सिर जी सैन बिलावल हणंदो। किरंदा कंध हज़ार ओ यार, किरंदा कंध हज़ार ओ यार, किरंदा। मदनीअ तां सिर केर न ॾींदो, अरबीअ तां सिर, सोने हुसैन तां सिर केर न ॾींदो। सहंदो केर मयार ओ यार, सूर हज़ार ओ यार, सहंदो सूर। पैर हितां ना हटंदो हाणे, ओ पैर हितां ना हटंदो हाणे। तोड़े कंध कटार ओ यार, तोड़े कंध कटार ओ यार, तोड़े कंध कटार ओ यार। अरबीअ जो दर केर छॾींदो, मदनीअ जो दर, मुर्शिद जो दर केर छॾींदो, मुर्शिद जो दर केर छॾींदो। सहंदो सूर हज़ार ओ यार, ओ बेचुपरीअ सां चया पातो, बेचुपरीअ सां चया पातो, बेचुपरीअ सां। घोर कंदो घर बार ओ यार, घोर कंदो घर बार ओ यार, घोर कंदो घर बार ओ यार, घोर कंदो। मदनीअ जो दर केर छॾींदो, अरबीअ जो दर। कोन खपे थो मालो ई माया, कोन खपे थो, कोन खपे थो मालो ई माया, कोन खपे थो। हो हिकु दिल भर आदरकार ओ यार, दिल भर आदरकार ओ यार, दिल भर आदरकार ओ यार, दिल भर अज आशिकन में नालो लिखो, अज फरिश्ता हाज़िर आहिनि, लिस्टूं ठही रहियूं आहिनि, लिस्टूं ठहनि थियूं पियूं, लिस्टूं ठही रहियूं आहिनि।
घोर कंदो घर बार ओ यार घोर कंदो घर बार ओ यार अबे अमर खा आहे प्यारो मार बचन खा अबे अमर खा है प्यारो बार बचन हे प्यारो मदनी सो मुख्तार ओ यार मदनी मिठो मन ठार ओ यार मदनी मिठो मदनीयता सिर केर नहीं दो सहंदो सूर हजार वो यार सहंदो सूर हजार वो यार सहंदो सूर हजार वो यार अरबियता सिर ताना तुनका सिर ते सहबा अल्लाह ताना तुनका सिर ते सहबा ताना तुनका ताना मेणा सिर ते सह तोड़े कंधक हाँ यार तोड़े कंधक यार तोड़े कंधक तार वो यार तो मदनीअ जो दर केर छॾींदो अरबीअ जो दर केर छॾींदो सहंदो सूर हजार वो यार सहंदो सूर हजार वो यार अरबीअ ओ इश्क जनिया सीने सांझो इश्क जनिया इश्क जनिया सीने सांझो इश्क जनिया ओ सूरी तन सिंगारो यार सूरी यार हाँ सूरी तन सिंगार वो यार सूरी तन सिंगार वो यार मदनीअ जो दर केर छॾींदो कंहिं जाइ ते लड़कायो ऐं कूफे जी धरती हाशमी जवान जे रत सां रंगीन थी वई ऐं इमाम मुस्लिम पाण सां गॾु ॿ नंढड़ा शहज़ादा पुटड़ा बि वठी निकितो उनखे तो घुरायो वियो न ख़त लिखी घुरायो वियो न मुक़ाबले जे लाइ या जंग जे लाइ त न विया न इमाम मुस्लिम पाण सां गॾु ॿ शहज़ादा वठी वियो आहे हिकिड़े जी उमिरि हुई 8 साल उनजो नालो हो मुहम्मद ऐं ॿिए जी उमिरि हुई 6 साल उनजो नालो हो इब्राहिम ॿई इमाम मुस्लिम जा शहज़ादा इमाम मुस्लिम सां गॾु हुआ ऐं जेॾीमहिल इमाम मुस्लिम खे शहीद कयो वियो ऐं संदन नाश मुबारक खे जसद पाक खे लड़कायो वियो ऐं कूफी ॾिसंदा वञनि पिया ऐं खिलंदा वञनि पिया इमाम मुस्लिम जा ॿई नंढड़ा शहज़ादा जिन जूं सूरतूं शिकिलियूं ॾाढियूं सुहिणियूं मासूम चेहरा 8 साल ऐं 6 साल जी उमिरि काज़ी शुरे कूफे जे अंदर जेको मुहिब अहले बैत हुयो उन जे घर में इमाम मुस्लिम जा शहज़ादा थियल हुया ऐं सिज लथो आहे त कूफे जे गलियुनि में कूफे जे गवर्नर पढ़ो ॾियारियो आहे उबैदुल्ला बिन ज़ियाद पढ़ो ॾियारियो आहे त मुस्लिम जा 2 छोकरा किथे गायब थी विया आहिनि जेको बि इन्हनि खे पनाह ॾींदो उनजो घर डहराए छॾींदुसि उनजो सिर कलम करे छॾींदुसि जेको उन्हनि खे पाण वटि लिकाईंदो उनखे कड़ी सज़ा ॾींदुसि ऐं जेको उन्हनि नंढड़नि खे मूं वटि पेश कंदो उनखे माल माया इनाम ॾींदुसि काज़ी शुरे जेॾीमहिल कूफे जे गलियुनि में इहो पढ़ो ॿुधो इहो ऐलान ॿुधो त हिन जो हियां ॾुकी वियो त ज़ालिम छा ऐलान करायो आहे इमाम मुस्लिम खे त शहीद कई पर हिन नंढड़नि बच्चनि हिन जो ॾोह कहिड़ो कयो आहे छा हिननि खे माराईंदो काज़ी शुरे ॾके वियो ऐं ओॾी महिल उहे बचड़ा
मानड़ी खाई ऐं अञा लेटिया हुया। काज़ी शुरे ॾिठो त ही ज़ालिम जेॾी महिल ख़बर पइजी वियसि त हिननि बचड़नि खे बेगुनाह माराए छॾींदो। घरवारी खे चई त छोकिरनि खे उथारे आ, छोकिरनि खे उथारे आ, नंढड़ा आंदा विया। काज़ी शुरे उन नंढड़नि खे कच्ची निंड मां उथिया, मासूम बचड़ा, अञा इन्हनि खे इहा ख़बर न हुई त को असांजो बाबो शहीद थी चुको आहे। जेॾी महिल काज़ी शुरेह जे अॻियां शहज़ादा अचनि था, उन्हनि जे मथे ते हथ फेराइण लॻो ऐं उन्हनि खे मुहबत मां चुमियूं ॾियण लॻो, प्यार करण लॻो त नंढो भाउ इब्राहिम वॾे भाउ खे चयंदा अदा, चयंदा जी, चयंदा ही जेके असांखे मथे ते हथ थो फेराए, असांखे राति जो निंड मां उथारे, शफ़क़त जा मथे ते हथ काज़ी फेराए रहियो आहे। असां बनु हाशिम में जॾहिं को यतीम थींदो आहे त उन यतीम खे ईअं मथे ते हथ फेराईंदा आहिनि। छा असां यतीम त न थी विया आहियूं? छा असांजो अबो त जुदा न थी वियो आहे जो हींअर राति जे वक़्त में काज़ी शुरे असांजे मथे ते हथ फेराए रहियो आहे? छा असां यतीम त न थी विया आहियूं? काज़ी शुरे अखियुनि में ॻोढ़ा अची वियसि, ज़ार ज़ार रोअण लॻो, चई पुट बच्चा, मां कहिड़ी ज़बान सां तव्हांखे ॿुधायां त तव्हांजो बाबो तव्हां खां विछड़ी वियो, तव्हांजो बाबो शहादत जो जाम पी वियो। जेॾी महिल ॿुधऊं त हिन परदेस में असांजो अबो असां खां विछड़ी वियो, अम्मा जी जुदाई, वरी अबे जो विछोड़ो, जेॾी महिल मासूम बचड़नि ॿुधो, उन्हनि जे लिंग ॾकण लॻा ऐं उन्हनि जे अखियुनि में लुड़कनि जी बरसात वसी पई। काज़ी शुरे उन्हनि जे मथे ते हथ फेराए शफ़क़त कई ऐं चई त बच्चा, हाणे अबो त तव्हांजो वियो, पर ज़ालिम तव्हांजे तलाश में आहिनि। आउं चाहियां थो त तव्हांखे कंहिं न कंहिं सूरत में तव्हांजे अबाणे वतन मदीने पहुचाया। अगर मुझे घर में तव्हां शहादत माणे वियो त क़यामत जे ॾियारे में मां मोहम्मद मुस्तफ़ा जे अॻियां जवाब कहिड़ो ॾींदुसि? क़यामत जे ॾियारे में जेकॾहिं ज़हरा साइण पुछे त मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजो घराणो काज़ी तुंहिंजे घर आयो तो छा हुनजी हिफ़ाज़त कई, त मां उते कहिड़ो जवाब ॾींदुसि? बचड़ा, आउं चाहियां तो तव्हांखे मदीने पहुचायां। अॼु राति जो हिकिड़ो काफ़िलो कूफे मंझां मदीने तयार आहे। पुट खे चई त पुट, हिननि शहज़ादनि खे वठ ऐं जल्दी जल्दी हिननि खे कंहिं तरह सां लिकाए छपाए, जीअं चौकीदार पहरेदार इब्न ज़ियाद जा सिपाही ॾिसनि न, हिननि बचड़नि खे कूफे जी जेका किले जी दीवार आहे उन खां ॿाहिरि टपाए ऐं पोइ फलाणे रस्ते सां राति मदीने जो काफ़िलो वेंदो, हिननि बचड़नि खे उन काफ़िले सां मिलाए छॾ त पंहिंजे अबाणे वतन पहुची वञे। जेॾी महिल काज़ी शुरे जो पुटु शहज़ादनि खे वठी ऐं निकितो, जीअं तीअं करे कूफे जे शहर मां ॿाहिरि कढियईं ऐं अॻियूं राति जो टाइम हुयो, हीअं काफ़िलो वञे पियो। छोकिरनि खे चई पुट, ओ इहो ॾिसो था, इहो काफ़िलो डोड़ो इन काफ़िले सां वञी मिलो, इहो काफ़िलो तव्हांजे मदीने वेंदो। ईअं चई ऐं काज़ी शुरे जो पुटु पोइते मोटियो। ही बचड़ा ॾिठो त काफ़िलो त वञे थो, पोयों डुकिया नंढड़ियूं नंढड़ियूं विखूं, नंढड़ा शहज़ादा जेकी गुलाब जे गुलनि ते विखुन खाइण वारा, हुननि छा कूफे जी पथरेली ज़मीन ते छा उन्हनि हलण न जातो हुयो। मुंहिंजा दोस्तो, काफ़िलो त धूड़ उॾाईंदो हलियो वियो, पर बचड़ा उते झंगल में अकेला रही।
मां तव्हांखे तारीख़ी वाक़ियो थो ॿुधायां, ॿुधो। ऐं यज़ीद जा जेके जो हिमायती थिया आहिनि, जेके यज़ीद खे अमीरुल मोमिनीन सॾनि था, यज़ीद खे जन्नती सॾनि था, ऐं यज़ीद जे उन लश्कर खे बेगुनाह साबित था कनि, इमाम हुसैन ऐं इमाम हुसैन जे घराणे खे माज़अल्लाह बाग़ी सम्झनि था। ॿुधो यज़ीदी किरदार ॿुधो ऐं हुसैनियुनि सां जेको ज़ुल्म थियो आहे उनजो दास्तान जी हिकिड़ी झलक तव्हांखे ॿुधाइण चाहियां। बचन वारो, औलाद वारो, ये दिल रखण वारो, जे तव्हांजे अंदर में पत्थर पियल आहिनि त पोइ तव्हां ते मयार न आहे, पर जे तव्हांजे अंदर में का दिल आहे, ॿुधो मुंहिंजे महबूब जे बच्चन सां छा कुझु थियो। किथे मदीने जा माण्हू ऐं किथे कूफे जो जंगल शहर खां ॿाहिरि डोड़िया, पर काफ़िलो निकिरी वियो। हाणे ऋण में उन जंगल में अकेलड़ा रहिजी विया। वञनि त काॾे वञनि, दाह ॾियनि त कंहिंखे दाह ॾियनि। तव्हांजो ॾींहुं थियो, सिज उभरियो त इब्न ज़ियाद जे सिपाहियुनि जो हिकिड़ो जथो ॻोल्हींदे ॻोल्हींदे उते अची पहुतो। ॾिठई त हे नींगरा हिन जंगल में पेर हुननि जा छिलजी पिया। पुछई त केरु आहियो, छोकिरा केरु आहियो? त हिननि ॾिठो त यतीमनि सां, बिना पीउ वारे बच्चनि सां हर को रहम कंदो आहे, तरस कंदो आहे। हिननि खे ॿुधायूं, हक़ीक़त ॿुधायूं त इहे असां ते बाझ कंदा। चवण लॻा असां मदीने जा माण्हू आहियूं, आले मुहम्मद आहियूं, असांजो अबो ॿुधो आहे त शहीद थी वियो, मुस्लिम जा यतीम बच्चा आहियूं। घोड़नि को लथा चई त तव्हां बाग़ी लुटेरे मुस्लिम जा बच्चा हिते फिरी रहिया आहियो, असां तव्हांखे ॻोल्हे ॻोल्हे बीठा आहियूं। ऐं जीअं घोड़नि तो लथा तीअं शहज़ादनि खे लपा टोड़ण शुरू कयो। उन्हनि जा नरम नाज़ुक गल, उन्हनि जे खून ख्वार दरंदनि जे उन्हनि धकनि हणण सां खून खून थी विया। ऐं उनखे पकड़े रस्सुनि में ॿधो। छा मासूम गुलाब जा गुलड़ा उनखे रस्सुनि में ॿधी इब्न ज़ियाद वटि वठी आया। इब्न ज़ियाद हुकुम ॾिनो त हिननि खे जेल में रखो, पर रस्सियूं मज़बूत ॿधजो। जेसीं यज़ीद जो हुकुम अचे उहो जीअं चवंदो चवंदो, मारियो त मारींदासीं, चवंदो छॾियो त छॾींदासीं, तेसीं हिननि खे जेल में रखो। हाणे ॿई बचड़ा उन जेल खाने जे अंदर हिक ॿिए खे भाकुर पाए रोअन वेठा। उन जेल जो जेको दारोगो हुयो, दारोगो को रहम दिल माण्हू हुयो। उन्हनि जो बच्चनि जी इहा हालत ॾिठी, कैफ़ियत ॾिठी, उनजे मन में बाझ अची वई, हया अची वियो, दिल में तरस अची वियो। जे पुटड़ा ए हाशमी घराणे वारो, ए मोहम्मद मुस्तफा जा बच्चा हो, तव्हांजो दुख मां सही नथो सघां। हाणे जेल मां तव्हांखे कढां थो, पर वधीक ॿी मां तव्हां सां मदद न करे सघंदुसि। बाक़ी एतिरो कंदुसि, मुंहिंजी मुंडी ॾियांव थो। हितों काफ़िलो वञे थो कादसिया, कादसिया जो काफ़िलो आहे, उन काफ़िले में तव्हांखे गॾाईंदुसि। पोइ जॾहिं तव्हां कादसिया में पहुचंदो, उते मुंहिंजो भाउ रहे थो, मुंहिंजी ही मुंडी उनखे निशानी ॾिजो त उहो तव्हांखे हिफ़ाज़त ऐं सलामती सां मदीने शरीफ़ पहुचाईंदो। बचड़नि चयो त कंहिं त बाझ कई, कंहिंजे मन में त को रहम आयो। रात जो
बिनी शहजादन के कढियई ऐं पंहिंजे भाउ जे हवाले कई त काफ़िलो कादसिया वारो जेको आहे उन में हिन बचड़नि खे शामिल करे छॾे। उनजो भाउ ला गर्ज़ माण्हू उनखे कढियई जेल खाने में जा ऐं ॿाहिरि कूफे जे ॿाहिरों जेको काफ़िलो कादसिया ॾे वञे पियो चई त पुट इहो काफ़िलो ॾिसो था इन में वञी शामिल थी। वरी बचड़ा डुकिया काफ़िले जे पुठियां तेसी काफ़िलो हवा ते निकिरी वियो। काफ़िलो निकिरी वियो ऐं इमाम मुस्लिम जा यतीम बचड़ा वरी साॻो कूफे वारो ऋण साॻो रेगिस्तान ऐं साॻी उहा जुदाई सारी रात ड्रोड़ंदा रहनि। कॾहिं हेॾे ड्रोड़नि कॾहिं होॾे ड्रोड़नि। पूरी रात गुज़री वई। जेॾीमहिल रोशनी थी पिरह फुटी शहजादा ॾिसनि त उन साॻी जाइ ते बीठा आहियूं जितां हलिया हुयासीं। मुख़्तलिफ़ पासनि ॾे ड्रोड़ंदा रहिया वरी उथिया सिज उभरियो ॾिठनि त साॻी जाइ ते बीठा। हाणे डिॼनि बि पिया त मतां को यज़ीदी अची वञे मतां को सिपाही अची वञे पोइ वञनि त काॾे वञनि। न घर आहे न अझो आहे न को दिलदारी ॾियण वारो आहे। इन हाल में इमाम मुस्लिम जा शहजादा हिक पासे विया त परियों हिकिड़ो पाणी जो चिश्मो नज़र आयो। उते पाणी जे चिश्मे ते पाणी पीतऊं ऐं ॾिठो त उन पाणी जे किनारे ते हिकिड़ो पुराणो वण हुयो सुकल बोखर थियल उन जे विचों पोरो ख़ाली हुयो। ॿई ॼणा उन पोर में अंदर लिकी मथां को ज़ालिम ॾिसी न वठे। अज़ीज़ान गिरामी हिकिड़ी बानी हुई जेका उन कूफे मजा निकिती उन चिश्मे तां पाणी भरण जे लाइ। जेॾीमहिल माई पाणी पई भरे त पाणी में पाछूलो थींदो आहे न। पाछूलो वण जो ॾिठई त उन पोर में उनखे इंसानी ॿारड़नि जूं सूरतूं नज़र आयूं। माई वेझो वई त ही ॿारड़ा आहिनि अंदर कीअं बीठा आहिनि। जेॾीमहिल माई खे ॾिठऊं त हिक ॿिए में भाकुर पाए लिकण लॻा मतां को ज़ालिम हुजे मतां को वरी पकड़े मतां वरी असांखे रसनि में न ॿधो वञे। माई चयो त बच्चा तव्हां केरु आहियो छो था लिको ॻाल्हाइनि न पिया ॿुधाइनि न पिया। माई चयो त तव्हांजा सूरतूं ॾिसी मां सम्झी वई आहियां त तव्हां कूफे जा माण्हू न आहियो। मां सम्झां थी तव्हां मां मुस्लिम जा बच्चा आहियो। तव्हां जूं सूरतूं ॿुधाइनि थियूं त तव्हां मोहम्मद मुस्तफ़ा जी आल आहियो। बच्चा दिलगीर न थियो मूंखां डिॼो न आउं तव्हां सां पंहिंजी अमड़ वारो प्यार तव्हांखे ॾियां थी तव्हां मूंसां गॾिजी अचो। जेॾीमहिल मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधूं त नंढड़ा निकिरी आया। पोइ हिन माई छा कयो जो पंहिंजो रो जेको होसि न उन रे में उनखे ढकियई ऐं लिकाए लिकाए तकिड़ो तकिड़ो खणी वई। जंहिंजी बानी हुई उहा जेका मालिकियाणी हिन जी उहा अहल बैतनि जी हुबदार उन वटि खणी वई। अम्मा अॼु हे मदीने जा बच्चा आले रसूल अॼु असांजे घर में महिमान थिया आहिनि। माई अहल बैतनि जी मोहब्बत वारी हुई। बचड़नि खे भाकुड़ पातई गल चुमियई उनखे गोद में विहारी। थी त शहजादा चवण लॻा त अम्मा अॼु तो असांखे अहिड़ो प्यार ॾिनो आहे जो असांखे असांजी अम्मा जीजल यादि अची वई आहे। जी बचड़ा तव्हां अमुन सां आहियो ऐं आउं तव्हांजी
ख़िदमत कंदसि ऐं आउं तव्हांजे लाइ पंहिंजो सिर बि ॾेई छॾींदसि। उन्हनि खे खाराई प्यारी, थकल हुया, रिण में हलिया, वीचारनि जा पेर छिलियल हुया, उन्हनि ते पटियूं ॿधई, उन्हनि खे गुस्ल कराए, उन्हनि खे ख़िदमत चाकरी करे उन्हनि खे सुम्हारे छॾियो। ॾींहुं गुज़रियो, रात थी, उन माई जो मुड़ुस रात जो देर सां आयो। ज़ाल पुछियुसि वॾी देर करे आयो आहीं, छाजे करे? चई त बाग़ी मुस्लिम जा पुट गुम थी विया आहिनि कूफे में, अलाए कंहिं उन्हनि खे पनाह ॾिनी आहे, किथे तरसियल आहिनि। इब्न ज़ियाद ऐलान कयो आहे त उनखे वॾा इनाम ॾींदुसि जेको उन्हनि खे पकड़े। कल्ह जेल खाने जो दारोगो जेको हुयो उन्हनि खे भॼाए छॾियो आहे, सो उन दारोगे खे बि इब्न ज़ियाद क़त्ल कराए छॾियो। हाणे बच्चनि जी ॻोल्हा में आहियूं। अॼु मां बि सॼो ॾींहुं रुलियो आहियां त इहे बच्चा मिली वञनि त मूंखे वॾा इनाम मिलंदा। माई जो ॿुधो त माई जा लिंग ॾकण लॻा। जे हिन खे ज़ालिम खे ख़बर पवे त ही त बच्चनि खे पकड़े वठंदो, ऐं जेकॾहिं बचड़ा मुंहिंजे घर मां पकड़िजी विया त क़यामत जे ॾियारे बीबी फातिमा ज़हरा जे अॻियां मां कहिड़ो जवाब ॾींदसि? जेॾी महिल बचड़ा चवंदा त हिन माई त असांखे चयो हो त तव्हां मुंहिंजा बच्चा आहियो, मूंखे बच्चा करे रहाए, वरी असां सां ख़यानत कई त मां ख़ातून अतहर जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदसि? माई दिल झले चवण लगी त मुंहिंजा घर वारा तूं छाजे करे बच्चनि तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? तोखे ख़बर आहे त इब्न ज़ियाद अहल बैतन जो दुश्मन आहे, तोखे ख़बर आहे त यज़ीद अहल बैतन जो दुश्मन आहे, उन्हनि खून हारण, इमाम मुस्लिम जो खून उन्हनि हारे छॾियो आहे। हाणे तूं उन्हनि जे विच में छो थो अची ऐं अहल बैतन सां तूं दुश्मनी छो थो रखी? क़यामत जे ॾियारे तूं मुहम्मद मुस्तफ़ा जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदे? घरवारी क़यामत में छा जवाब ॾिबो उहो मां पाणे जवाब ॾींदुसि, पर मूंखे ख़ुदा करे त इहे बच्चा मिलनि त मां वॾा इनाम हासिल कया। माई मानी वानी खारायसि ऐं उनखे थधो करण जी कोशिश कई, पर ही उनजी माई जी हिकिड़ी ॻाल्हि न ॿुधई, न सम्झी, सुम्ही पियो। जेॾी महिल रात जो पोयों हिस्सो थियो आहे ऐं ॿई शहज़ादा कमरे जे अंदरि सुतल हुया, माई उन कड़ो बंदि करे कुर्फ लॻाए छॾियो, मतां ज़ालिम ओचितो उथे। जेॾी महिल रात जो पोयों हिस्सो थियो त बचड़ा उथिया ऐं रोअण लॻा। नंढे भाउ वॾे खां पुछो, दादा मुहम्मद छो थो रोई? अदा हींअर हिकिड़ो ख्वाब ॾिठो अथमि, ॾिसां थो त मिठे मुहम्मद करीम जी दरबार लॻी पई आहे, हुज़ूर जो ज़ियारत ऐं मूंखे दीदार थियो आहे, ऐं ॾिसां थो त मुंहिंजो बाबो इमाम मुस्लिम हुज़ूर जे अॻियां वेठो आहे। हुज़ूर पुछनि था, मुस्लिम तूं त आहे पर बचड़ा छो न कई? बचड़ा किथे चली आई? बाबे साईं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, बस बाक़ी थोरी घड़ी जा महिमान आहिनि, उहे बचण वारा आहिनि। अदा मां सम्झां थो त हाणे असांजे बि शहादत जो वक़्तु वेझो अची वियो आहे। नानो साईं असांजे इंतज़ार में आहे। अम्मा खातून जन्नत खे बि ॾिठो अथमि, उहा बि असांजे इंतज़ार में वेठी आहे। सम्झां थो त हाणे असांजे बि जुदाई जो वक़्तु ॼाण अची वियो। नंढो भाउ भाकुर पाए पियो चवे, दादा असां भला हिक ॿिए खे मरंदे कीअं ॾिसंदासीं?
इन जो रोअण जो आवाज थियो हू खबीस जागी ॿारनि जे रोअण जो आवाज थो अचे। ज़ाल चो सुम्ही पो सुम्ही पाड़े में को आवाज हूंदो चई न पाड़े में न आहे असांजे घर में अंदरों मूं आवाज ॿुधो। उथियो ऐं को औज़ार खणी ताले खे भॻई हे चंड जहिड़ा सुहिणा बचड़ा हिक ॿिए खे भाकुर पायूं रोई रहिया आहिनि। ज़ार ज़ार रोअन बीठा जी हाँ मां तव्हांजे लाइ रुली रुली सॼो कूफे जी गली गली ॻोल्ही आ तव्हां दुश्मन मुंहिंजे घर में सुता पिया आहियो। इहे चई ऐं बचड़नि खे ज़ोर सां लपाटो छा नरम नाज़ुक बदन ऐं छा हुन दरिंदे जा ज़ोरदार धक। चवण लगा चाचा भला असां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे असांजो को कसूर हुजे त ॿुधाए असां तुंहिंजे को तोसां का ज़ुल्म या ज़्यादती कई हुजे त ॿुधाए। अड़े अदा ओ चाचा जंहिंजो पीउ न हूंदो आहे उन सां त काफ़िर बि रहम कंदा आहिनि। बिना पीउ जे बचनि जी त हर को ख़ातिर मदारत कंदो आहे। तू असां यतीमन खे जो मारी थो असां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो तीअं ज़ोर सां ठकाइण लॻो। ऐं माई साम्हूं आई ओ ज़ालिम ख़ुदा जे कर खां ॾिज ओ ज़ालिम अल्लाह जे नंबर खां ॾिज। ज़ाल खे ज़ोरदार धको हई त वेचारी वञी हेठि किरी ज़मीन बेहोश थी वई। हिन छा कयो जो रसियूं खणी ऐं ॿिन्ही शहज़ादनि जा हथ बि वधई पैर बि वधई। ये मुंहिंजी ज़िबान ये मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़िबान ये मुंहिंजो कलम हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बण जी बाग़े इरम हीअ मुंहिंजी ज़िबान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़िबान हीअ मुंहिंजो कलम जेको नीमक खाई नेठ विढ़ियो जो नीमक खाई नेठ विढ़ियो सो यज़ीद वॾो बेहया बेशरम हीअ मुंहिंजी ज़िबान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़िबान हीअ मुंहिंजो कलम सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
वाला आलिक व अस्हाबिक या नबी अल्लाह। मुझा दोस्तों, माई बेहोश थी वई। हिन ज़ालिम बच्चन के रस्सियूं ॿधी, हथ पेर काबू करे ज़ोर सां छिके रस्सियूं ॿधई। चवण लगा, चाचा भला ॿधी त तो पर होरियां त ॿध न। पाण सुम्ही पियो, पर ही बचड़ा उन रस्सियुनि में ॿधल सारी रात तड़पंदा रहिया। सुबुह थियो आ, बचड़न के उथारी। वो जेके रोंदे रोंदे बेहाल थी चुका हुया, उन्हनि के ज़ोर सां मारींदो, धक हणंदो, ईज़ाईंदो ऐं उन्हनि खे पंहिंजे खच्चर जे मथां ईअं उछलायईं जीअं को सामान उछलाइबो आहे। छोकरा तैयार थियो, अज तव्हां के फुरात जे किनारे कत्ल कंदुसि ऐं तव्हांजा सिर इब्न ज़ियाद जे अॻियां पेश करे मां वॾा इनाम हासिल कंदुसि। दोस्तो, यज़ीदियुनि जो मतमए नज़र, उन्हनि जो मक़सूद पैसो, दौलत, दुनिया, तवंगरी, बादशाही, कुर्सी, इक़्तिदार। यज़ीदियुनि जो मंशूर हुयो, हुसैनुनि जो मंशूर दीन, इस्लाम, कुरान, नबी जी सुन्नत ऐं शरीयत मंशूर हुयो। मुझा दोस्तों, शहीदन में वीचारन शहजादन के बदल उन्हें खच्चर जे मथां लेटाए ऐं केले हलण लगो। खच्चर वठी फुरात जे किनारे आंदो थई। ओ उहा पानी जेका बचड़न के वठी आई हुई ऐं माई के जेॾीमहिल होश आयो त ॿई मायूं ड्रोड़ियूं हिन फुरात जे किनारे पहुची वियूं। हिन बि रस्सियूं खोले ऐं बचड़न के शहीद करण जो इरादो कयो आ त अॻियों ज़ाल साम्हूं अची वई। ओ मुंहिंजा घर वारा, बच्चन ते तलवार हलाइण न ॾींदी साए। जो मूं त हिननि खे इहे चयो हुयो त तव्हां आल बैतन जी महबदार आहिया। अज जेकॾहिं मुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं ही बचड़ा शहीद थी विया त ख़ातून जन्नत जी मयार मिलंदी, मदीने वारे साईं जो ॾोरापो मिलंदो। ओ ज़ालिम, बंद कर पंहिंजी तलवार म्यान में हिन मासूम हाशमी बच्चन तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो। उहा पानी साम्हूं अची वई, घर वारी साम्हूं अची वई। उन्हनि ते तशद्दुद कयईं, उन्हनि खे धक हयईं, मारियईं, चयईं त असां मरी वेंदियूंसीं, पर बचड़न खे इन्हनि जी हिफ़ाज़त कंदियूंसीं। मुंहिंजा दोस्तो, हिन ज़ालिम दुनिया जी लालच में अंधो थी वियो, ईमान निकिरी वियो, इस्लाम अंदर मां निकिरी वियो। छा कयईं? जो पहिरीं ज़ाल खे क़त्ल कयईं त या रुकावट न हुजे। ज़ाल चयुसि, आउं मरंदसि, मौत क़बूल कंदसि, मोहम्मद मुस्तफ़ा जे बचड़न जे लाइ आउं पंहिंजी जान फिदा करे छॾींदसि। मुंहिंजा दोस्तो, उन्हनि ॿिन्ही खे क़त्ल करे पोइ फुरात जे किनारे ते ॿिन्ही शहज़ादनि खे साम्हूं आंदई त नंढो चवण लॻो त पहिरीं मूंखे क़त्ल कर, मां पंहिंजे अधे जो मौत ॾिसी न सघंदुसि। वॾे चयो, अवल मूंखे मार, मां पंहिंजे नंढे भाउ खे खून में तड़पंदे ॾिसी न सघंदुसि।
वसल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। मुझा दोस्तों जेको दुनिया जे अंध में जेको दुनिया जे लोभ में अची वञे थो उन जो इहो हाल थींदो आहे। उन जे अखियुनि ते पत्थर पइजी वेंदा आहिनि, उन जूं दिलियूं पत्थर खां वधीक सख़्त थी वेंदियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो हुन पंहिंजी कारवाई कई, बचड़ा तड़पदा रहिया ऐं फुरात जो पाणी आले रसूल जे शहजादनि जे रत में रंगीन बणिजी वियो ऐं शहजादा वञी पंहिंजे नाने मुहम्मद जी बारगाह में पहुता। अरे दोस्तो अज चवन था यजीद बेगुनाह, अज चवन था शिमिर बेगुनाह। मुखे बुधाए त केड़े मुंह सां तू पान के मुसलमान समझी थो जो तू यजीद जी हिमायत तो करी, जो तू इब्ने ज़ियाद जी तो हिमायत करी। असां जो ईमान आ त नबी जे अहल बैतन जे दुश्मनन जे मथा अल्लाह जी लानत। जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। कुरान जो फैसलो आ, रब जे पाक कलाम जो फरमान आ, इन्नल्लज़ीना युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरा। जेके अल्लाह के ईज़ाइन था, जेके अल्लाह जे रसूल के ईज़ाइन था, उन्हनि ते दुनिया में भी अल्लाह जी लानत आ, आखिरत में भी उन्हनि ते अल्लाह जी लानत आ। वअद्द लहुम अज़ाब मुहीना, ऐं उन्हनि जे लाइ वॾी ज़िल्लत वारो ख़्वारी वारो अज़ाब रब ठाहे तयार करे छॾियो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ बिठा इमाम हुसैन बगावत जे लाइ न हो, लुटेरो बणजी न निकतो हुयो, पर हिन दीन जी प्रचार जे लाइ, दीन जी हिमायत में, इस्लाम जे मुहाफ़िज़त में मुंहिंजो सुहिणो हुसैन करबला जे मैदान ते आयो। फरमाई यजीद ज़ानिया, यजीद शराबिया, यजीद बदामाला, ही पाक हथ कदे बि पलीत जे हथ सां न मिलंदा। सिरदाद न दाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना ला इलाहा हुसैन। सिर नहीं पर बातिल जे अॻियां न झुकियो, हथ कुर्बान करे छॾियईं पर हथ बातिल सां न मिलायईं। मुंहिंजा दोस्तो इमाम हुसैन जी उन कुर्बानी जो सिलो आ जो अॼु तुंहिंजूं मस्जिदूं आबाद आहिनि। अज तुझे घरन में कुरान आ, अज तो वट अल्लाह अल्लाह जी तवारा। जेकॾहिं अज तो ताईं दीन पहुतो आ त इहो सोने हुसैन जे कुर्बानी जी ख़ैरात थई। सीख दे उते मखण जमावण ॾाढा औखा कमे, बचड़े कुहा के दीन बचावण सखी हुसैन दा कमे। बचड़े कुहा के दीन बचावण ए सखी हुसैन दा कमे। चो सल्लल्लाहु अलैहि
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। वदा मैदानी करबला में इमाम हुसैन त वॾो सबक छॾियो। कहिड़ो सबक छॾी? कन खोले ॿुध। सोने हुसैन दीन जे मथां हलण, इस्तिकामत करण, मजबूत थी दीन जी हिमायत करण जो सबक मैदान करबला में सेखारे वियो। जेॾी महिल फजर थियो न, 2 मुहर्रम जो फजर थियो त अली अकबर बच्चे खे फरमाई त अली अकबर, जी बाबा साईं, अली अकबर मुंहिंजे नाने मोहम्मद करीम जो बांगो बिलाल हुयो न, तूं वरी मुंहिंजो बांगो आहीं। अली अकबर बांग चओ त मां हुसैन जो हियां ठरे, बांग चओ त मां निमाज़ पढ़ा। इमाम अली अकबर बांग तो चवे ऐं इमाम हुसैन पंहिंजे खेमन जे अॻियां भी जमायत करे निमाज़ तो पढ़े। वरी जेॾी महिल जंग हली पे, हिकु हिकु थींदा बचड़ा शहीद थी विया, साथी सहारा सब शहीद थी विया, ऐं भाइटिया भाणज शहादत जो जाम थी विया। जेॾी महिल इमाम हुसैन अकेलो मैदान में बचो ऐं मंझंदि जो टाइम, सिज लड़ियो, पाछूला लड़िया, होॾो यज़ीदुनि जे तलवारुनि जी झनकार हुई, तीरनि जा वस्कार हुया। हेॾो इमाम हुसैन हकल कई, ए यज़ीदियो थोरी देर जे लाइ पंहिंजा हथियार बंद कयो त अलीअ जो बच्चो निमाज़ पढ़ण थो चाहे। हैदर करार जो फर्जंद निमाज़ तो पढ़ण चाहे। बंद कयो तलवारूं, बंद कयो तीर, बंद कयो नेज़ा ऐं भाला त हुसैन अल्लाह जो फर्ज अदा करण थो चाहे। हेड़े टाइम में, हेड़े दुख में, जॾहिं जिस्म सॼो रतो रत हुजे ऐं बच्चन जा जनाज़ा निगाहुनि जे साम्हूं हुजनि ऐं पाक दामन घर वारनि जा सुॾकण जा आवाज़ कननि में पहुची रहिया हुजनि, परदेस में न्याणियुनि ऐं बच्चन जे रोअण जा आवाज़ कननि में अची रहिया हुजनि, पर हुसैन खे निमाज़ केॾी प्यारी आहे, हुसैन खे अल्लाह जो फर्ज केॾो प्यारो आहे। ए हुबदारो, ए इमाम हुसैन जा मुरीदो, ए इमाम हुसैन जा आज़ादारो, छा तव्हां अज़ा इहा सिखी आहे? छा हुब तव्हां इहा सिखी आहे जो तव्हां निमाज़ूं छॾे ॾिनियूं? तव्हां अल्लाह जे दीन जा थाड़े न बणिजी वियो, ॾाढ़ियूं तव्हां में न आहिनि, रोज़ो तव्हां में न आहे, इस्लाम खां तव्हां परे बणिजी वियो, नशा तव्हां कयो, भंगू तव्हां वापरायो, चर्स तव्हां वापरायो। छा इमाम हुसैन जो इहो तरीक़ो आहे जेको तव्हां अपनायो? जवाब ॾियो। जेकॾहिं इमाम हुसैन जा हुबदार सच्चा आहियो त निमाज़ पढ़ो, क़ुरान पढ़ो, अल्लाह जे दीन ते अमल कयो त इमाम हुसैन ख़ुशि थी। मैदान करबला में इमाम हुसैन जेॾी महिल निकितो न, फअख़ज़ मुसहफ़न फजअलहु बैन यदैहि, इमाम हुसैन जे हथ में मुसहफ़ क़ुरान हुयो, क़ुरान खयई ऐं पंहिंजे साम्हूं क़ुरान रखियई, हथ सां जंग भी करे पियो पर क़ुरान भी साण हुयुसि। मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजा अहल बैत क़ुरान सां हूंदा, क़ुरान अहल बैतनि सां हूंदा। लयत फर्रका, हिक ॿिए खां धार न थींदा, क़ुरान अहल बैतनि सां हूंदो, अहल बैत क़ुरान सां। मुंहिंजे सोने इमाम हुसैन जे हथ में क़ुरान हुयो, ज़बान ते क़ुरान हुयो ऐं दिल में क़ुरान हुयो। ऐं जेॾीमहिल निमाज़ जो टाइम थियो आहे त सोने हुसैन निमाज़ जी यादगिरी आहे। फ़कीरो भाइरो, निमाज़ूं छॾे ॾियण यज़ीद जो कमु आहे, निमाज़ूं पढ़ण हुसैन जो कमु आहे।
छा था चओ यज़ीदी थींदो या हुसैनी थींदो? जवाब ॾियो, जवाब ॾियो। जेके यज़ीदी आहियो से भरी निमाज़ न पढ़ो, जे हुसैनी आहियो त अहद कयो निमाज़ न छॾबी। जे हुसैनी आहियो त क़ुरान जी तिलावत कयो। जे हुसैनी आहियो अल्लाह जो ज़िक्र कयो। जे हुसैनी आहियो त हुसैनी पैगाम खणी ॿियनि ताईं बि पहुचायो। ही पैगाम दीन वारो, इस्लाम वारो, वो जेके मुंझल आहिनि, जेके गुमराही में आहिनि, उन्हनि खे बि वञी ॿुधायो, उन्हनि खे बि सेखारियो, उन्हनि खे बि सम्झायो, प्यार ऐं मोहब्बत सां चवनि त दा ये पिटका ऐं कुटका, ये कारा कपड़ा पाइण, इहो हुसैनी तरीक़ो न आहे। इन्हनि जो आगाज़ यज़ीद जे घर खां थियो हुयो। हुसैनी तरीक़ो ही आहे। उन्हनि खे प्यार मोहब्बत सां सम्झायो त मोटो हुसैन सोणे जे तरीक़े। भला तोखे चवण नथो अचे त भला ही तकरीरूं त ॿुधी थो न वेठो। अॼुकल्ह मोबाइल मेमरी ऐं ये पंहिंजो ब्लूटूथ आम थी वियो आहे। मां चाहियां थो त हर फ़कीर जे मोबाइल में घटि 20 तकरीरूं मुंहिंजूं हुजण खपनि। जी छा था चओ? ऐं जिते बि वञो, जे बि दोस्त वटि वञो त उहे ब्लूटूथ करे उन्हनि खे ॾियो। इहो तव्हांजो पैगाम आहे, इहो तव्हांजी तबलीग आहे। हुसैनियत जो पैगाम गली गली, नगर नगर, शहर शहर आम कयो। बेखबरनि खे बाखबर कयो, गाफ़िलनि खे बेदार कयो, ऐं गुमराहनि खे हिदायत वारी सची वाट ॾेखारियो। क़बूल आहे? क़बूल आहे? पाण बि अमल कंदव ऐं ॿियनि ताईं पैगाम पहुचाईंदव। भला ॿियो न आहे त हिननि खे हिते वठी आ। ही रूहानी अस्पताल आहे, ही रूहानी अस्पताल आहे। हिते सोणे हुसैन वारो धग रस्तो मिलंदो आहे। इमाम हुसैन वारो फिक्र, इमाम हुसैन वारो फिक्र ऐं इमाम हुसैन वारो तरीक़ो मिलंदो आहे हिन फ़कीरनि जे आस्थाने। तव्हां सैयदनि जी त मथों वॾी ज़िमेदारी आहे। तव्हां आले रसूल जी वधीक ज़िमेदारी आहे। पंहिंजे अबाणनि जो पैगाम ॿियनि ताईं पहुचायो, पंहिंजे अबाणनि जो पैगाम ॿियनि ताईं पहुचायो। मां सैयदनि खे हथ जोड़े अर्ज़ कंदुसि त तव्हांजे मथां वॾी ज़िमेदारी आहे ॿियनि ताईं पैगाम पहुचाइण जी। अॼु मदीने वारे साईं जो दीन मिस्कीन बणिजी वियो। अॼु हुज़ूर जी सुन्नत ऐं शरीयत ऐं दीन खां माण्हू परे हटी रहिया। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, ही दर्द दिल आउं तव्हां सां सूर सॼा थो। मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो। अॼु दुनिया गुमराही जे खॾ में थी किरे पई। उथो, इन्हनि खे बचायो, इन्हनि खे बाख़बर कयो। पंहिंजूं सलाहियतूं दीन जे रस्ते में ख़र्च कयो। अगर तव्हांखे अल्लाह ताला अकुल ॾिनो आहे, माल ॾिनो आहे, दौलत ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे, इल्म ॾिनो आहे, कलम ॾिनो आहे, सोच ॾिनी आहे, फिक्र ॾिनो आहे, इहे सभु सलाहियतूं मुंहिंजे महबूब जे दीन में ख़र्च कयो। मां ईअं नथो चवां त दुनिया जा कम छॾे ॾियो। बेशक दुनिया जा कमकार भली कयो, हथ कार सां दिल यार सां। वरी कारोबार कयो, ताजिर आहियो, वापारी आहियो। छा वापारी तबलीग नथो करे सघे? तव्हां वटि ग्राहक अचनि था, तव्हांजा आरती ॿधल आहिनि, रोज़ तव्हां वटि अचनि था। छा एतिरो बि नथो थी सघे? पंहिंजे कारोबार जे लाइ तव्हां हुन सां अधु घंटो बि तकरीर कयो था त हे मुंहिंजो वखर अहिड़ो आहे, ही मुंहिंजो सौदो हीअं आहे, इहा ॻाल्हि कयो था। छा 2 मिंट तव्हां हुसैननि जो पैगाम न पहुचाईंदव? जी अगर वापारी आहियो भली वापार कयो, पर वापार सां गॾु तबलीग बि कयो। मास्टर आहियो, उस्ताद आहियो, भली स्कूलनि में ॿारनि खे जामेट्री पढ़ायो, फिजिक्स पढ़ायो, केमिस्ट्री पढ़ायो, पर उन्हनि खे थोरी दीन जी बि ॻाल्हि ॿुधायो। जेकॾहिं तव्हां बस में चढ़ो था, वेन में चढ़ो था, जेको पासे सां गॾु ॿ ॼणा वेठा आहिनि, उन सां 4 ॻाल्हियूं चङाई जूं कयो।
उनखे तकरीर ब्लूटूथ करे ॾियो ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं जेका मूं ताईं ॻाल्हियूं पहुतियूं आहिनि त मुंहिंजे तकरीरुनि ॿुधण सां तमामु घणा माण्हू अल्हम्दुलिल्लाह राहे रास्ते ते आया आहिनि। हाणे हिन ई मुहर्रम शरीफ़ जी पहिरियुनि तारीख़ुनि में कंहिं जाइ ते मूं तकरीर कई, उते मूं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शान बयान कयो ऐं संदन तरीक़ो फ़िक्र फ़लसफ़ो छा हुयो उन ते मूं बयान कयो। पोइ मूंखे ॿुधायूं त केतिरा माण्हू उते वेठल हुया जन उन ई तकरीर ॿुधण खां पोइ अहद कयूं त अॼु खां वठी असां मातम बंदि कयोसीं, अॼु खां वठी असां उहो तरीक़ो हू तरीक़ो छॾियोसीं, ही तरीक़ो अपनायोसीं। सच पुछो त मूं जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त मुंहिंजो पाव रत जो वधी वियो, ॾाढी मूंखे ख़ुशी थी। अल्हम्दुलिल्लाह इन पैगाम पहुचाइण सां जेकॾहिं चार माण्हू सुधरनि था त असांखे कोशिशि करणु खपे या न खपे या न खपे। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त तव्हां मास्तर आहियो त मास्तर पोइ हुजो पहिरीं मुबल्लिग हुजो, ऑफिसर आहियो ऑफिसर पोइ हुजो पहिरीं मुबल्लिग हुजो। पंहिंजी जहिड़ी बि जाइ ते जिते बि वेहो, पंहिंजे बचनि में, पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे घराणे में, पंहिंजे यारनि में, पंहिंजे रिश्तेदारनि में जिते वञो उते मुंहिंजे सोणे नबी जो पैगाम पहुचायो, उते सोणे इमाम हुसैन जो पैगाम पहुचायो। जंहिं दीन जे लाइ इमाम हुसैन करबला जो मैदान मल्हायो उन दीन ते अमल कंदे त इमाम हुसैन जो रूह तुडो राज़ी। बिठा हीअ मजलिस छॾियो न, ही 24 शरीफ़ जेका थिए थी न, या 24 शरीफ़ तव्हांजे फ़ाइदे तव्हांजे भलाई जो सॾु। हज़ार कम तव्हांखे हूंदा, हज़ार चिंताऊं हूंदियूं, मजबूरियूं हूंदियूं, कम कारोबार हूंदा, पर हिकिड़ी राति 29 रातियूं पंहिंजा कम कयो, हिकिड़ी राति ही फ़कीर हुजे या न हुजे। वरी पुछंदा फोन ते साईं आहे कोन्हे, साईं आहे त वेंदासीं, साईं न आहे त न। जेकॾहिं मोहब्बत हुजे त मुर्शिद जे थंभनि मां, दरनि मां, दीवारुनि मां बि फैज़ मिलंदो। मुर्शिद जे आस्ताने मां बि फैज़ मिलंदो। पर मां तव्हांजे लाइ पंहिंजा 2 बचड़ा तैयार कया आहिनि। हिकिड़ो साजन, हे मुंहिंजो जिस्म आहे, हे मिठल मुंहिंजी जान आहे, हे 2 बच्चा मूं तव्हांजे हवाले कया आहिनि। क़बूल आहिनि? इन्हनि खे मुंहिंजी नज़र सां ॾिसो। तव्हां वटि अचनि था त ईअं न सम्झो त साजन साईं आयो आहे या मिठल साईं आयो, सम्झो त करमुला। ऐं इंशा अल्लाह तव्हांखे उहो ई सुकून ऐं सुरूर मिलंदो जेको हिन मजलिस में तव्हांखे मिले थो। ही आस्तानो तव्हांजे लाइ रहमत, बरकत ऐं फैज़ जो आस्तानो, दुआ जो दर आहे। मां फ़कीर आहियां, सैलानी, कॾहिं किथे कॾहिं किथे। पोइ ॿुधायो न अॼु अलाए असां चाहत जा के चंग आहियूं, असां मस्त मलंग आहियूं। सो मां आहियां इमाम हुसैन जे दर जो मलंग। कॾहिं किथे कॾहिं किथे मां हुजां या न हुजां, पर तव्हांखे ही आस्तानो, ही मजलिस कज़ा करणी न आहे। छा ॻाल्हि क़बूल आहे? या क़बूल आहे? अल्लाह तव्हांखे शाद ऐं आबाद कंदो। रब तव्हांखे मदीने वारे साईं जी ज़ियारत ऐं दीदार कराईंदो। अल्लाह से इमाम हुसैन ऐं उन जे बचड़नि जे सदके असां सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो। वमा अलैना इल्लल बलाग।